कि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिस्दाक में मतलब तंहिंजे करे अजीज़ो ख़त्म नबूवत जो मामलो मुसलमान जे लाइ आम आहे। ख़त्म नबूवत जे मामले में असां बड़ा भला छिता छो थिया आहियूं छो त इहो सुवाल मुंहिंजो न आहे पर उन्हनि तव्हांजे मुसलमान बिरादरी जे माण्हुनि जो सुवाल आहे जेके पंहिंजो पाण खे रोशन ख़्याल मुसलमान था सम्झनि। रोशन ख़्याल मुसलमान मां चयो रोशन ख़्याल न तारीख़ ईमान मुसलमान रोशन ख़्याल इहो आहे जेके मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सवाल का शइ नज़र ई न अचे तॾहिं तो रोशन ख़्याल आहे। जॾहिं तोखे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त में सौदेबाज़ी नज़र थी अचे त तोखां वधीक तारीख़ ईमान माण्हू ई कोन्हे। उहे चवंदा यार काथे ने तव्हां छा थी वेंदो मिर्ज़ा गुलाम अहमद धूड़ पाती उमरी जो जान छुटी उन्हें तव्हांखे छा कयो आहे। अज़ीज़ान गिरामी हीअ ॻाल्हि असांखे सम्झणु खपे त कादियानी फ़िरक़े जो बुनियाद छो कयो असांजी उन सां अॼु ताईं मथे टकर जी दुश्मनी छो आहे इन जो वजह आहे। माण्हूअ खे ज़ार खां ॿार खां अबे खां अमड़ खां सभ खां वधीक प्यारो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो मथो ईमान आहे। इन ईमान वारे सौदे सां जेको छेड़छाड़ कंदो उन खां वधीक दुश्मनी कोन्हे। अंग्रेज़ जॾहिं हिन असांजे बरे सगीर जे इलाइक़े में हुयो पाकिस्तान अञा ठहियो उन खां अॻु में अंग्रेज़ हुयो हिंदुस्तान जे इलाइक़े में हे तव्हांजो असांजो मुल्क सभु उन जी हुकूमत में हो। उन अंग्रेज़ मुसलमाननि खे उन बेग़ैरत बणाइण जी कोशिश कई जेको हाणे तव्हां असांजो नओं नस्ल क़ुरान शरीफ़ न पढ़ण जे करे ऐं मोबाइल ऐं बेग़ैरत ऐं बेहया ऐं काफ़र जी तहज़ीब ऐं कल्चर ॾिसी ॾिसी जेको तव्हांजो नंढो नस्ल बेग़ैरत थो थिए न 150 साल अॻु में का अंग्रेज़ हुकूमत कोशिश कई त हिन अचे काढ़े वारे पुराणा मुसलमाननि खे इहे बेग़ैरत बणाई। थोरी ॻाल्हि थोरो सम्झिजो कन खोले ॿुधिजो ऐं थोरी ॻाल्हि सेहड़िजो दिलि में। उन वक़्तु इहा कोशिश कई जे इन्हनि अंग्रेज़नि जी कोशिश कामयाब थिया त तव्हां असां ईमान ऐं गैरत में न वञूं पर अल्लाह ताला करोड़े रहमतूं फरमायो उन्हनि आलमनि ते जिन हज़ारनि आलमनि पंहिंजूं पुठियूं टांडनि में पचायूं पर इन मनहूस अंग्रेज़ खे हिन पंहिंजी ज़मीन ते हिंदुनि ऐं मुसलमाननि गॾिजी अहिड़ो करियो जो पैर रखण जी जाइ मिलत कोन्हे। उहो वेंदे वेंदे असांखे हिकिड़ो छुरो हणियो ये दुश्मन में द्वार चलो तो तो कैसा कर हेडो छुरे हैं वो क्या हणे छोड़ो जाते लगो इत्तेफाक ऐसा ही बदकिस्मती है जो ये छुरो असांजे जिस्म में अटकी हुई हुननि ॾिठो तो मुसलमान जो ईमान है कुरान दिया बाबा कुरान जो तक जो किताब है कुरान जो मुकाबले में कैसे के बनी दो न बनी दो वो पढ़ाई थोड़ा सा बारन की सवाल खबर हो वो पढ़ाई थोड़ा सा पंहिंजे ॿारनि खे जॾहिं हिन कुरान जो वॾो कोई किताब कोन्हे न त पोइ मुसलमान जा ॿार कुरान शरीफ़ पढ़नि था वगड़ियूं हिननि जूं स्कूलनि ऐं कॉलेजनि में धिका पढ़ंदियूं आहिनि अंग्रेज़ी रूम छाई अलाए छा छा पढ़ंदा पर हे किताब न पढ़ंदा जॾहिं मुसलमान जो अक़ीदो आहे त अलाह जो कुरान जो वॾो किताब कोन्हे हे त कोन्हे पर जेके आसमानी अॻियां किताब आहे उहे बि हिन जे टकर जा न आहिनि मुक़ाबले जा न आहिनि पोइ अहिड़ो पाण छो नथो पढ़ाए जॾहिं त अल्लाह ताला ज़मानत थो ॾे त इन हाज़िर क़ुरान यहदी लिल्लती हिदायत जे करे हिन क़ुरान बोले बाक़ी हिदायत कोन्हे ख़बर आहे हिदायत जे करे हिकिड़ो ई क़ुरान आहे पोइ बि बचनि खे छो पढ़ाए इहा असांजी ग़लती आहे अल्लाह हिन ग़लती खां निकिरण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन जे लाइ मुख़्तसिर नालो अथव बचनि खे क़ुरान पढ़ायो बचनि खे क़ुरान पढ़ायो जे न त इहे बचा काफ़र थींदो मुसलमान न थींदो जहिड़ी बग़ैर की दरबार हली आहे बाबा जो 24 कलाक तव्हांजा सूरा हर कंहिंखे ख़बर आहे मां छा तफ़सील ॿुधायो अंधा अंधा लॻा पिया आहिनि पर 2-3 साल जो ॿार धूड़ पियो थो पाए मोबाइल मुंहुं में असां पियो मोचड़ो बि असां पियो आहे ॿुधाए त इहा मोबाइल खे सरकार वठी ॾिनी आहे तुंहिंजे पैसे में मिलंदी आहे तुंहिंजे हलाल रिज़्क़ में मिलंदी आहे इन जे पैसे में तुंहिंजे पैसे में हलाल रिज़्क़ पहुचंदा आहिनि रब रिज़्क़ जे खाइण खपाइण अलाह जे रस्ते ते ख़ैरात करण लाइ तूं बचनि खे बग़ैर जी सामान वठी ॿुधाए तुंहिंजे चोर खे तूं बंदूक वठी ॾींदे त सुभाणे तूं न थिए अमानत हो तंहिंजे करे मुसलमान अखियूं पट ऐं क़ुरान मजीद जी तालीम बचनि में आम कर न त इन जो सवाल सफ़ा रुड़ी में थींदो शानदार पंहिंजो ॾेई छॾी ऐं क़यामत जे ॾींहुं बचा तुंहिंजी ज़िमेदारी आहे अबा अल्लाह न करे पर कॾहिं कॾहिं थी पवंदो आहे कंहिंजो पुटु जेकॾहिं कंहिं चोरी में कंहिं धाड़े में पकड़ियो आहे वो तो हथ छड़ाए पुलिस को हली वियो वो पुलिस पहिरीं मामलो पिणस खे कढी ॿिए खे कढी पिणस खे चढ़ाए पटो चए पियो जी थाणे में हणंदा अथसि
मुझे वो खबर ना को फादर खाने को अपना वो चली जानी वाली जो जो तो जो हरामी है वो उसका तो हाने असा का अपने जिक्र हरामी की कुरान में पढ़ी खुदा अल्लाह और फादर को सा कहना दिया मता क़यामत जे दी चाहे के न बुधायो हेड़ो एक सपन शायद थे कुरान बुझे तो या गाल ते कुरान पढ़ने पढ़ाने तो सवा बच्चे ने कुरान पढ़ाने को सवा को छुट नहीं ने खबर छुट नहीं हसब छुट नहीं ने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफाअत नसीब थी जो इन्हें कुरान बुधाने दे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ताइफ गया वो खबर तो बताया वाला छा कहू पर छोरा बचा हो पयो जिन पत्थर हया ए हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म तार वो खून वयो उन्हें जिस्म जे जे पत्थर में इतनी खुशबू हुई तो जे घिटी मोटर की दार मारो खुशबू के पर भले वसा अड़े के जहान जे सरकार जे को जुती मुबारक समेत अर्श जे को चढ़ी तो भी है इन्हें कुरान से को बुधाने जे ताइफ में पत्थर का है तो के घर में पखन हवा में पतिन जे हेठो मुफ्त में बच्चन के कुरान मजीद पढ़ाने वालो पाले वाले बताई न तो पढ़ाए अंग्रेजन के पैसा दे को छोड़ को गुलाम करवा अध्याय में थे छोरा अंग्रेजन के तीन कड़ी कर वो बुधा अल्लाह के जवाब दिए के साथी मुसलमान आखिर पट्टे बता के बता जी चौदह हिन का को का हो जे बताई तो माना दी का सही बाकी के चढ़े ये हथ पैर तो शायद ये दिल सही वो धनी बाकी हथन मटर बोली बुधायो बाकी पर मां ईमान तो बुधा अल्लाह को मां का दिन साथी इन्हें जरा अमली कदम ये ते हिम्मत कर अखियों खोल बच्चन के कुरान इन मस्जिद में मदरसा जो रिसोती इन हमदर्दी कर भरपूर हिफाजत कर इंशाअल्लाह क़यामत दी अल्लाह को खुद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हें जमात के सब थी दो इंशाअल्लाह तो पुण्य होती होगा वो अंग्रेजन ने कोशिश की थे कुरान के रूप के न कर सके जो थे जे 8 साल जे बार के सॼो कुरान सीने में याद है कुरान जे करे सब साढ़े 6 या रोडे चली जासे छा थी कुरान को न थी वो अंग्रेजन जे गुड़ वड़ा हरा गुड़ काफर ओ ये समझदे ही का दूध वाला काफर उन्हें भी इजला कई तो जो छा था के कुरान को समझ के जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ईमान जी को हाने नबी जे मुकाबले में सब नबी ठायो जो तो खबर पैदा अगे असवद नसी मुसे मोखलाणो से अल्लाह ताला एड़े किस्म जा ईमान वालो सर उबरे आला जिन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुकाबले में जो दावा कई हो पर उन्हें वक्त अल्लाह मुसलमान में जो जोश हो घणी उन्हनि की कमला है उन्हनि लाइ ख़बर करे छे हिननि चयो त असां हिन जी हिफ़ाज़त कंदासीं हुकूमत अंग्रेज़ जी आहे ऐं माण्हू ईमान करो छा बेईमान कया था पैसा टुकड़ा ॾेई ज़ोरी उन्हनि खे काॾे उन्हनि खे खणाए छॾींदासीं मिर्ज़ा ग़ुलाम अहमद वो हिन उन्हें के दावा करे ऐं उन्हें जे दावा जा शाहिद पंहिंजा ख़बर इहो मिर्ज़ा ग़ुलाम अहमद अल्लाह ताला तो फरमाए त इन्नमा रसूल मुबीन मां अल्लाह ताला जो रसूल उबले हुकुम रिसालत रब्बी मां के रब जा पैगाम है रिसालत पहुंचाई दूं मिर्ज़ा ग़ुलाम अहमद को चाहिए तो मैं अंग्रेज सरकार का खुद काश्तर खुदा हूँ अब ये चक्की बढ़ के हैं उधर के उतने बार में मिर्ज़ा ग़ुलाम अहमद को चाहिए तो मुँह जी चक्की अंग्रेजन को किया हाणे अंग्रेज लानती जो जॾहिं चक्की पोखींदो त पोइ कहिड़ो लाॻो उन्हनि वधीक लानती थींदो सो इहो अंग्रेज़नि जो हथ ठाहियो ठोकियो असांजे मथां लॻल हिन जे लाइ त मुस्लमाननि खे ॿिनि हिसनि में विराजे ॿुधायो त कादियानी तव्हांजा दोस्त आहिनि दुश्मन आहिनि तव्हांजे मुल्क जा दोस्त आहिनि दुश्मन आहिनि तव्हांजे एटम बम जे मथां कादियानी हमले कराइण जी कोशिशि कई इसराइल जे हथ सां अॼु ताईं तव्हांजा जेके दुश्मन अमेरिका तव्हांजो दुश्मन ॿिया तव्हांजा दुश्मन उन्हनि सभिनीनि खे कादियानी खे उहो भाकुर हणी था छॾनि ऐं तव्हां सां मुस्लमान बीठा था थी खणे न लॻा इसराइल में कादियानी जी जाए जर्मनी में कादियानी जी जाए ऑस्ट्रेलिया में कादियानी जी जाए ॿियनि केतिरनि मुल्कनि में जाते मुस्लमान खे पेर न घोड़ो ॾियनि कादियानी जो जीअं जान करे हिन जे करे अल्लाह सुब्हानहु व तआला तो फरमाए कुरान में जलन का दुआ करे हुआ नसारा हत्ता तबे लको वो सुना मोहम्मद रहमतुल्लाह आलमीन तू है बेटा सच्चा होती क़यामत ताईं कदे भी यहूदी नसारो का राज़ी न थींदो जेते तव्हां जे ताबेदारी में अचो वो ॿुधायो त कादियानी जो यहूदी नसारा राज़ी हिन जे करे कोई मुस्लमान है हिन जे करे यहूदी जा बच्चा है तंहिंजे करे अज़ीज़ो इन्हनि सां इन्हनि खे रुॻो काफ़र असांजे मथां हिन जे करे ॿियो मुस्लमाननि जी लठ खे चीरे इबादत ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सचे फरमान खे मिर्ज़ा ग़ुलाम अहमद जे कौल सां टकर विहारे मुस्लमाननि खे पैसा रोकड़ नौकरी छोकिरियूं अॼु ताईं नंढियूं मुस्लमान थी ॾियनि तो मैंने इन्हें तो मुसलमान का सुकर करे खोड़ एड़ा बेड़ा ते निकली पहुं था जेके उन जे छोड़ ते उन जे पैसा पकड़ ते बेईमान थी ऐं मुर्तद थी था वञनि मुर्तद जे इस्लाम में है खाली ये थी था वञनि अल्लाह असां खे इन को बचाए जंहिंजे करे अज़ीज़ो कादियानी इस्लाम जो दुश्मन तवा रोज़े अवल को बुनियाद इन जे लाइ मुसलमान खे चीरे ऐं कटो कर कजे
इन्हें जे लाइ रखे विया और जो बुनियादी तौर ते तव्हां जे लाइ दुश्मन रखे विया उन समुदाय खे हथ मिलाइण जी जाइ किथां उन सां ठाह जी जाइ किथां ईमान जो फ़ैसिलो आहे त कादियानी सां बाइकाट उन सां ठाह कॾहिं न थी अल्लाह सां इशारो असांखे सचे प्रोग्राम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला जो ये पाक कुरान आहे जंहिंजो मां ॿुधायो त तव्हां जे आल कयूं दुआ आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे इन क़ुरान मजीद सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन।